लाहौर में परदेही औरतुनि जे अगवा भत्तेखोरी मुबैना लजालत जो केस $1 लख भत्तो हलंदड़ गाड़ी मां टिपो ॾेई जान बचाइण जा छिरकाईंदड़ इंकशाफ। जवाबदार 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। लाहौर में 2 परदेही औरतुनि खे अगवा करे मुबैना ज़्यादती जो निशानो बणाइण ऐं वारसनि खां संदन आज़ादी एवज़ $1 लख भत्तो वठण जो इंकशाफ थियो आहे। 2 परदेही औरतुनि जी मुबैना अगवा भत्तेखोरी ऐं लजालत वारे केस में पुलिस मरकजी जवाबदार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वाक़े में जॾहिं मरकजी जवाबदार जो नालो नाइब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसहाक डार जे मुबैना ॾोहिटे रज़ा डार तौर साम्हूं आयो त मुल्क जी सियासत ऐं समाजी हलकनि में सख़्त बहस छिड़ी वियो आहे। रिपोर्ट मूजिबि रज़ा डार ऐं परदेही औरतूं अॻु सिंगापुर में कारोबारी भाईवार हुयूं, जिते ॿिन्ही धुरियुनि विच में क्रिप्टो करेंसी जे कारोबार बाबति लगभग $15 लख जी माली ॾेती लेती हलंदड़ हुई। इसहाक डार जे मुबैना ॾोहिटे रज़ा डार औरतुनि खे कारोबारी ॻाल्हियुनि जे बहाने पाकिस्तान घुरायो ऐं शुरूआत में पाण खे बि अगवा थियल ज़ाहिर करे सॼे वाक़े खे हक़ीक़त जो रंग ॾियण जी कोशिश कई, पर पोइ पंहिंजे साथियुनि सां गॾिजी ॿिन्ही औरतुनि खे यरकमाल करे मुबैना तौर ज़्यादती जो निशानो बणाए वारसनि खां भुंग तलब कयो। कैंट कचहरी में फौजदारी ज़ाब्ते ख़िलाफ़ जे दिफ़ा 164 तहत कलमबंद करायल बयान में 40 वरनि जी मुतासिर औरत रोब नसन ॿुधायो त हथियारबंद माण्हू ओचितो घर में घिड़ी आया, खेसि ऐं संदसि साथी स्टेफेनी एड्रियाना खे ॿधी छॾियो ऐं तशदुद जो निशानो बणायो। हिन ॿुधायो त जवाबदार रज़ा डार क्रिप्टो करेंसी जा पासवर्ड हासिल करण लाइ पिस्टल जो बटु संदसि मथे ते हयो, जॾहिं त हिकु ॿिए शख़्स अंग्रेज़ी में धमकियूं ॾींदे चयो त जेकॾहिं रक़म न ॾिनी वई त खेनि जीअरो न छॾियो वेंदो। मुताज़िर औरत इल्ज़ाम हयो त खेनि ज़बरदस्ती कपड़नि खां आजो करे 2 ॼणनि केतिरा ई भेरा जिंसी ज़्यादती कई, जॾहिं त हिकु ॿियो हथियारबंद शख़्स राइफल खणी पहरो ॾींदो रहियो। 164 रिकॉर्ड करायल बयान में औरतुनि वधीक चयो त जवाबदारनि संदनि मोबाइल फोन तां घर भातियुनि सां राब्तो करे रक़म जो मुतालबो कयो, जॾहिं त संदन साथी स्टेफेनिया जे वालिद $1 लख मोकिलिया। औरत जो चवणु आहे त रक़म मिलण खां पोइ जवाबदारनि खे आज़ाद करण जो चयो, पासपोर्ट वापसि ॾिना ऐं एयरपोर्ट रवानो करण लाइ गाॾी में विहारियो, पर रस्ते दौरान रज़ा डार खे हिकु फोन आयो जंहिं ते खेसि ॿुधायो त बास जूं हिदायतूं तब्दील थी वियूं आहिनि। मुतासिर औरतुनि मूजिबि उहो ॿुधी डिॼी विया। उन दौरान जॾहिं संदन गाॾी हिकु ॿी गाॾी सां टकराइजी वई त असां मौक़े जो फ़ाइदो वठंदे हलंदड़ गाॾी मां टपो ॾेई जान बचाई ऐं मदद लाइ दाऊं कयूं। वेझो ई मौजूद माण्हुनि फौरी तौर ट्रैफिक पुलिस खे इतला ॾिनो, जन असांखे बाज़ियाब कराए महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो। अदालत केस में नामज़द रज़ा डार, हसन रज़ा, सिकंदर खान ऐं सजाद अली खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे, जॾहिं त दरियल मूजिबि मुतासिर औरतूं पाकिस्तान छॾे रवानी थी चुकियूं आहिनि। होॾां सेनेटर फैसल सोशल मीडिया ते हुकूमत मथां केस खे दॿाइण जा इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नाइब वज़ीर आज़म ऐं परदेही वज़ीर इसहाक डार जे वेझे माइट ते परदेही औरतुनि सां मुबैना ज़्यादती, तशदुद ऐं भत्तेखोरी जा इंतिहाई संगीन इल्ज़ाम आहिनि। संदन दावा आहे त लाॻापियल सिफारती थाने जी मुदाख़लत खां पोइ गिरफ़्तारियूं अमल में आयूं। फैसल वाडवा इहो बि इल्ज़ाम हयो त केस खे जिंसी ज़्यादतीअ बदिरां सिर्फ़ भत्तेखोरीअ ताईं महदूद करण ऐं मनपसंद मेडिकल रिपोर्टूं हासिल करण जी कोशिश कई पई वञे, तंहिं करे इसहाक डार खे इख़्लाक़ी ज़िम्मेवारी क़बूल कंदे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। अलबत्ता इन्हनि सियासी इल्ज़ामनि बाबति हुकूमत ऐं इसहाक डार तरफ़ां को बि बाज़ाब्ता तौर रद्द अमल साम्हूं न आयो आहे।